क़ुरान 3 शयूं इंसान जी महफ़ूज़ कयूं: पघर, ज़ाल, रत। दुनिया जे कंहिं मज़हब इन जी जेके मौजूदु मज़हब आहिनि न कई आहे संभाल। पघर जी कहिड़ी हिफ़ाज़त ॿुध। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो आतुल अजीर अजरहू क़ब्ल अन यजिफ अरक़हू। मज़दूर जी मज़दूरी अॻे में हथ में रखोसि, पघर न थुके। जॾहिं कम थो लहे फौरन हुनखे मज़दूरी ॾियो। पघर जी इज़त। पर जेकॾहिं कंहिं मज़दूर जे पैसा कमायलनि खे जो पघर जा पैसा हुन गॾे वञी रखिया आहिनि लिकाए, जेकॾहिं को हुनजे घर में चुराए वञे, फरमाई असारिक वसारत फ़क़्त वेगे हुआ। मर्द चोर हुजे, औरत चोर हुजे, हथ कपे कढोसि। हुनजे पघर जी बेइज़त की, हुनजे हथ जे कमाई जी बेइज़त की। अहिड़ो हथ बेइज़त कंदड़ हथ इंसान जे पघर जो उहो हथ दुनिया में न हुजे, कपे कढोसि। हे आहे क़ुर जो कानून। पघर जी इज़त, मज़दूरी जी इज़त, मज़दूरीअ जी वॾी इज़त आहे। अलाह तबारक व तआला वटि बि इज़त आहे मज़दूरीअ जी, रसूल वटि इज़त आहे मज़दूरीअ जी, मज़दूर वटि इज़त आहे मज़दूरीअ जी। मगर रूस वटि कोई बि मज़दूर कोन्हे। रूस वटि सभु तूं ॾांद खे मज़दूर चवंदे, घोड़े खे मज़दूर चवंदे, गरह खे मज़दूर चवंदे, मुर्गी खाने में कुकड़नि खे मज़दूर चवंदे न। छो? मज़दूर हुनखे चइबो आहे जेको पंहिंजे इरादे ते कमाए, पंहिंजे मज़दूरी जो एवज़ वठी घर खणी वञे। घोड़ो जॾहिं सॼो ॾींहुं बगीअ में वहंदो आहे, पोइ पैसा मालिक खे मिलंदा आहिनि घोड़े खे। ॾांद सॼो ॾींहुं हर आहे, उनजो ख़र्च पैसा मिलनि मालिक खे। गाॾी छिके, ॿार खणे, पैसा मिलनि मालिक खे, ॾांद खे न। ॾांद खे मज़दूर न चइबो, माण्हूअ खे मज़दूर चइबो। सारे रूस जे अंदरि को बि माण्हू अहिड़ो मज़दूर कोन्हे को जेको सॼो ॾींहुं कमाए शाम जो हुनखे पैसा हथ में मिलनि, ईअं कोन्हे। मज़दूर जी रूस वॾी बेइज़ती कई आहे। इस्लाम बेइज़ती नथो करे, क़ुर बेइज़ती नथो करे, अलाह एॾी इज़त थो करे जो मां ॿुधायां थो अलाह खे मज़दूर जो केॾो नंगो आहे। ॿुध, हदीस पाक में थो अचे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ा 3 शख़्स हुजनि, जबल में थिए विया, मींहुं वसी पियो ॾाढो, गार में लॻे हा। हदीसुल गार इहा मशहूर आहे उलमा किराम वटि। गार ते पाणीअ जे करे वहकुरे मां हिकिड़ो वॾो पत्थर रिड़कंदो छिप अचे गार जे बूथ ते पई, जो 50 माण्हू बि मुश्किल सां परे करे। हे ढकण में अंदरि अची विया, रुक निकिरण जो सवाल ई कोन्हे। चयूं त हाणे त फासी वियासीं गार में अंदरि। टिनी पाण में मशवरो कयो त का सूरत पैदा करियो जो पत्थर लहे। कंहिं ॾाहे उन्हनि खे चयो अहिड़ो को नेक अमल हुजे, ख़ुदा खे उन नेक अमल जो वास्तो विझो, इन करे पत्थर परे थिए, बाक़ी ॿी सूरत कान्हे। अलाह खे वास्तो विझो। हिकिड़े चयो मूंखे नेक अमल आहे, मां विझां थो। अलाह ख़ातिर कयो। कहिड़ो? हाणे ॻाल्हि थो करे, अलाह खे थो चवे, अलाह उहो मज़दूर जंहिं मूं वटि कमायो हो, पोइ ॿियनि खे बि पैसा ॾिनमि, हिन खे बि पैसा ॾिनमि, हे कावड़जी अचे मूंखे वधीक ॾे, ॿियनि जेतिरा पैसा त ॾियां, न वरितई हलियो। 2 साल 3 यका 4 साल गुम थी वियो। पोइ चिमटनि जी मज़दूरी इहा 4 आना 8 आना 10 आना या 15 आना या 5 रुपया इहा पई हूंदी त कहिड़े कम जी। मां उहो अनु वठी खणी बनीअ में चटरायो, पोइ उहो अनु थियो, घणो ई गंज थी वियो। वरी उन अन मां ॿकरियूं वरितमि, वॾो अनु बि ॿीहर चटरायुमि, वरी ॿकरियूं वधणु लॻियूं। ॿकरियूं विकिणी वरी कुझु ॻऊं वरितमि, वरी ॻऊं वधियूं, ॾांद गाबा थी विया, गाबियूं थी वियूं, वलर थी विया। 5 साल जो मोटी आया, मूंखे चई इत्तक़िल्लाह फी उजरती, फलाणा मुंहिंजे मज़दूरीअ में ख़ुदा जो ख़ौफ़ कर, मूंखे उन ॾींहुं तो कावड़ायो हो, हाणे मूंखे मज़दूरी ॾे। चई बाबा हल त मज़दूरी ॾिए। वठी अचे अननि जे भांडनि ते बीहरे चए अन थी सभु तुंहिंजा। चई इत्तक़िल्लाह ला तस्तहदी फी उजरती, मुंहिंजी मज़दूरी में मां ते टोकू न कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, मूंखे मज़दूरी दा जेको रुपयो सवा उहो ॾे। हिन चुस्त चङो भला बीह पिजाए हल। वरी ॿकरियुनि जे वार ते अची बीहारे 50-100 ॿकरियूं बीठियूं, चई मज़दूरी थी तुंहिंजी, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, मूंखे वरी कावड़ाईंदे छा, मां पाण अठो न का की भला बीह बीह भरो वञी, वरी ॻउनि जे वार ते बीहारे चई तुंहिंजी मज़दूरी थी। चई बसि मां हाणे वञा थो। ॻाल्हि ॿुध बाबा, चाणो थी तुंहिंजे हुन मज़दूरीअ खे मां पाले ईअं कयो हो। पोइ ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढियूं दुआऊं कयईं, ॻउनि जी वार वसूल कयईं, ॿकरियुनि जो साईं धण वसूल कयईं,
अन जा भांडा वसूल के ए मुंहिंजा रब इन मज़दूर जे मज़दूरीअ खे मां तुंहिंजे रज़ा ख़ातिर जेकॾहिं पालियो आहे त अॼु पथर परे कर पथर ॾिठो त सुर्की परे थी वियो कुना नरस समा आसमान पियो नज़र अचे अलाह वटि मज़दूर जे पघर जी इज़त आहे की न रूस सारे में मज़दूर कोन्हे पोइ जंहिं मुल्क में मज़दूर जे पघर जी इज़त कान्हे अलाह तबारक व तआला वटि उन क़ौम जी उन तहज़ीब जी उन कानून जी का इज़त कान्हे अहिड़ो वॾो मसइलो आहे हुते माण्हुनि खे हटाए जानवरनि जे वस में आंदो अथनि जीअं तव्हां मुर्गी फार्म ठाहींदा आहियो आना बि तव्हांजा बचा बि तव्हांजा कुकड़ बि तव्हांजा खंभ बि तव्हांजा खलूं बि तव्हां जूं अॼु बि विकिणी फिटी कयो उन्हनि जूं हुते इंसान ज़ात खे मुर्गी खानो बणायो अथनि गॾह खानो बणायो अथनि बकरी खानो बणायो अथनि गउनि जी वार बणाई अथनि सॼो ॾींहुं कमाईंदा शाम जो जीअं ढोर अचे गाहु खाईंदो आहे हिननि खे होटलनि ते मानी मिलंदी खाई ड्रव करे सुम्ही पवंदा पंहिंजे जीअं जानवर पंहिंजे कुड़ियुनि में ऐं पंहिंजे मथाणनि में आराम कंदा आहिनि तीअं हे बि पंहिंजे कमरनि में जायुनि में उन्हनि बंगलनि में उते आराम कंदा सरकार जूं जायूं सरकार जा कारखाना कमु करे होटलनि ते मानी खाईंदा पोइ शाम जो हिनजी घरवारी जेका होॾे ॿिए कारखाने ते वेही मोटी हिन वटि अची रहे या वरी कंहिं ॿिए साराब ते वञी रहे हुनजी मर्ज़ी आहे तव्हांजी जेकॾहिं तव्हांजी रिढ जेकॾहिं गुम थी वञे कंहिं ॿिए धण में वञे पोइ तोखे इन ते का गैरत चिड़ाईंदी आहे वञी घर में पैसो पाणे ॻोल्हींदासीं लधी त बि वाह वाह जे न त बि वोड़ ॾींदासीं पोइ जेकॾहिं उधो लॻी अचे त बि ठीकु हिते बि ईअं आहे रूस जे अंदरि हीअ रिढ जेकॾहिं होॾे हली वई कंहिं धण ॾे परवाह कान्हे का ॿार जेके ॼमंदा इस्पताल पालींदी छोरा ऐं छोरी जॾहिं वॾा थींदा त न छोरा भाउ खे सुञाणनि न भेण खे सुञाणनि न मासीअ खे न नानीअ खे जीअं हिते ढोर हे आहे रूस जो मुल्क बाबा यादि रखो मुस्लमानो तव्हां मुस्लमान आहियो गयूर आहियो हलाल जी औलाद हो निकाह जी औलाद हो छाजो निकाह आहे हुते भाई जानवरनि जो निकाह पढ़ंदा आहियो ढॻीअ ऐं ढॻे जो निकाह थींदो आहे पढ़ायो अथव कॾहिं हा ढॻीअ जो निकाह पढ़ाईंदा आहियो रूस में कुके जो निकाह कोन्हे बसि छाजो निकाह आहे कुकड़ ऐं कुते ॿिले जो निकाह थींदो आहे छा उहा हुकूमत इंसाननि खे हैवाननि जे दर्जे में हेठि ठुकराए पोइ उन्हनि ते हुकूमत थी करे क़ुर इंसान जी इज़त थो करे मज़दूर जी मज़दूरी साबित थो करे ऐं उनजी एॾी हिफ़ाज़त थो करे हे पघर जी इज़त फरमाइनि था त ख़ैर मता इल्मराए ज़ौजत साज वॾे में वॾो सामान इंसान जो वॾे में वॾो कीमती सामान बाइज़त मिल्कियत जेकॾहिं आहे इंसान ज़ात जी त औरत आहे इहो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो अर्रिजालु क़वामून अला निसा मर्द औरतुनि जा हाकिम आहिनि औरतूं तव्हांजी मिल्कियत आहिनि जेका जंहिंजे निकाह में आई उहा उन सां ख़ासि आहे ॿिए जे लाइ आम न थी सघंदी निकाह कोन्हे को त परहेज़ में रहे फरमाइनि था पिया इस्लाम ॾिसो कहिड़ो नज़रियो थो पेश करे फरमाइनि था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या माशर शुबान तज़व्वजू ए जवाननि जी जमात शादी करियो मर्द हुजे या औरतूं मल्लम यस्तति मिनकुमुल बात फलियसुम जेको तव्हां मुंहिंजो शादी करणु नथो करे सघे अहिड़ा असबाब आहिनि जो अञा ताईं शादी थी नथी सघे पई त फलियसुम पोइ रोज़ा रखो छो त तव्हांजी परहेज़ इन रोज़नि रखण में आहे पोइ रोज़ो तव्हांजी ढाल आहे मर्द हुजनि या औरतूं हुजनि वधीक जज़्बात न थींदा न को उन्हनि जे पूरे करण जी का ज़रूरत पवंदी न को का ॿी कंहिं तकलीफ़ मुसीबत गुनाह में माण्हू मुलविस थींदो इस्लाम एॾो इलाज कयो आहे शादीअ खां अॻु में हे नज़रियो आहे इस्लाम जो पोइ जॾहिं शादी थी वई त मिल्कियत बणिजी वई हाणे उहो मख़सूस आहे उन सां अलाह तबारक व तआला इंसान खे गयूर बणायो आहे उन गैरत जी इज़त इंसान अलाह ताला वटि तमामु वॾी आहे गैरत जी इज़त एॾी वॾी आहे जो इबादत नियत खां सवाइ न थींदी आहे इन महिल अमाल बिनियात अमल जेके हूंदा नियत सां हूंदा आहिनि पर हिकिड़ो माण्हू हथा तज़ा लुक़मतनि थी इमरातिक मानी जो टुकुर भञी लालू करे पंहिंजे घरवारी जे वात में थो विझे अलाह ताला थो मलाइकनि खे फरमाए त लिखोसि इबादत थी वई हालांकि नियत किथे आहे इबादत जी टुकड़ो तुंहिंजे घरवारी जे वात में ॿियो को विझे त वणंदो ई न वणंदो न अलाह तबारक व तआला बि इहे चवंदो आहे त हीअ गैरत मुंहिंजी गैरत अथसि मां जो बि इहो ई फ़ैसिलो आहे त मुंहिंजे मख़लूक खे ॿियो टुकुर कोई न खाराए हिन जे बि फिक्र में इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजे ज़ाल जे वात में ॿियो टुकुर न विझे तंहिं करे मुंहिंजे गैरत जहिड़ी गैरत अथसि इबादत लिखोसि गैरत इहा इज़त अलाह तबारक व तआला मुस्लमान खे ॾिनी आहे रूस में इहा गैरत कान्हे चीन में इहा गैरत कान्हे अमेरिका इंग्लैंड में इहा गैरत कान्हे हुननि जूं औरतूं हिक हिक जे पोयों कुतनि जा वलर लॻा पिया हूंदा आहिनि जीअं हूंदा आहिनि 16-20 माण्हू वाइफ रहंदा हुननि वटि इस्लाम तव्हांजी इज़त कई आहे इंसान ज़ात जे स्टैंडर्ड ऐं दर्जे में इस्लाम बीहारियो आहे जेकॾहिं इन गैरत में जेकॾहिं का ग़लती थिए त सिर गुम
तमामु वॾो गयूर आहे। फरमाए थो त मुंहिंजो सजदो करे ॿिए जो सजदो न करियो। ख़ालिकियत जो हक़ आहे, तोखे पंहिंजे निकाह जो हक़ प्यारो आहे, ख़ुदा खे ख़ालिकियत जो हक़ प्यारो न हूंदो? जेकॾहिं कंहिंजी औरत का ग़लती करे त सिर्फ़ु गुम आहे की न, त पोइ अलाह ताला थो फरमाए त जेको मुंहिंजे साम्हूं सजदे जे बजाए ॿिए खे सजदो करे, या मूंखे बि सजदो करे ॿिए खे बि सजदो करे, उहा औरत जेका मुड़ुस सां बि ॿधल ॿिए सां बि ॿधल, उहा बि का शरीफ़ थिए थी छा? इंसान तूं अजाइब परस्त, तो सिज खे ॾिठो सजदो कयो, चंड खे ॾिठो सजदो कयो, वण खे ॾिठो सजदो कयो, पिपर खे ॾिठो सजदो कयो, बाहि खे ॾिठी सजदो कई, गम खे ॾिठी सजदो कई, पथर खे ॾिठी सजदो कई, बुत खे ॾिठी सजदो कई, कबर खे ॾिठी सजदो कई, काठी खोड़े झंडो बणाए उनखे सजदो कई, कागज़नि जो ताबूत ठाहे उनखे सजदो कई, उनजे हेठो ज़ाल लॻाए उनखे तो अक़ीदो रखे थो या डुकी थी वेंदी। एॾो अजाइब परस्त आहे तूं। अलाह ताला जे गैरत खे तूं एॾी चैलेंज ॾिनी आहे, तूं पंहिंजे औरत जे निकाह जो हक़ सस्तो नथो करे। ख़ुदा वटि ख़ालिकियत जो हक़ एॾो सस्तो आहे, उहो सही वेही रहंदो बसि करे। हेतिरो इंसानियत जी इज़त सम्झी आहे, हेतिरो मज़हब, हेतिरो खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, इंसान इहा शइ आहे बसि। ईअं तव्हांखे सजदो घणो पसंदि आहे, सख़्तु पसंदि अथसि, सजदो एॾो पसंदि अथसि, एॾो पसंदि अथसि जहिड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि अथसि। अजब लॻंदो तव्हांखे त इहो कीअं? ग़रीब जो, गुरबे जो, अमीर जो, फ़क़ीर जो, चूड़े जो, चमार जो, जेको बचे ख़ुदा खे सजदो करे, सजदो एॾो सूरत एॾी पसंदि अथसि। छो? नबी साईं जॾहिं ॼावा तॾहिं सिर सजदे में कयो, आंगुर मथे ई, माना मुंहिंजो रब खे सजदो आहे। आवाज़ आयो समी ही मोहम्मद, मोहम्मद नालो रखेसि। सजदे में सिर आहे, नबी जो सिर सजदे में आहे, हथ भरिसां आहे, माना सिर मीम थी पियो, फूट खां मोट खाधई हे थी पई, कमर ते ॿियो वकर खाधई ॿियो मीम थी पियो, कदमनि में जॾहिं जिस्म अतहर फिरी आयो दाल थी पियो, जिस्म बि मोहम्मद जो, जिस्म बि मोहम्मद जो, अम्मा नालो रखेसि मोहम्मद। जंहिंखे सम्झ में न अचे तव्हां मुंहिंजो पढ़ियल हुनखे सम्झाइनि ॾींहं जो त इहो कीअं ठहियो हो कमु। हाणे अलाह तबारक व तआला खे इहो सजदो एॾो पसंदि आहे, चए थो त जेका इंसान ज़ात आहे जेकॾहिं इन अदा में मुंहिंजे साम्हूं झुकंदा त पोइ जे जिस्म त उहो आहे मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जो, पर इस्म त तूं ठाहे नी। कीअं त सजदो जो कंदे त तुंहिंजो सिर मीम थी पवंदो, फूट ॾे वकड़ खाई हे थी पवंदी, कमर ॿियो तुंहिंजो मीम थी पवंदो, कदमनि ॾे मोट खाईंदो, जिस्म दाल जी शकिल थींदी, उहो जिस्म अतहर त उहो आहे, पर इस्म तूं ठाहींदे मूंखे जहिड़ो जिस्म प्यारो तहिड़ो इस्म मोहम्मद जो प्यारो, तंहिं करे सजदो तोखे तुंहिंजो मूंखे प्यारो आहे। पोइ तूं चवंदो आहे सुभान रब्बियल आला। मुस्लमान गैरत कर ऐं इंसान गैरत कर। तूं इहो इस्म गैर जे आॾो झुकाईंदो आहे, जेको अलाह जे आॾो इस्म ठाहे जंहिं ख़ुदा खे प्यारो लॻंदो आहे, तूं झंडे जे आॾो इस्म झुकाईंदो आहे, इहो ठाहे। तूं ताबूत जे आॾो झुकाईंदो आहे, तूं कबर जे आॾो झुकाईंदो आहे, तूं सिज जे आॾो झुकाईंदो आहे, तूं बुत जे आॾो झुकाईंदो आहे, तूं पिपर जे आॾो झुकाईंदो आहे, तूं हाथी जे आॾो, नांग जे आॾो झुकाईंदो आहे आख़िर तो में छा? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्म अतहर जी एतिरी तूं बेइज़ती कंदो आहे जो सज जी शकिल गैर जे आॾो ठाहींदो आहे। अलाह ताला जे गैरत खे चैलेंज ॾींदो आहे। जेकॾहिं तूं सजो सस्तो कयो आहे त अलाह तबारक व तआला चवंदो तूं पंहिंजी औरत सस्ती कर, त ख़बर पवई बेगैरत सम्झो चङी तरह सां। ज़ात जी वॾी इज़त आहे, औरत जी इज़त ॿी आहे इंसान ज़ात जे रत जी इज़त, नफ्स बे नफ्स। दुनिया खे चैलेंज आहे ॾेखारण इहो कानून। क़ुर चए थो इन नफ्स बे नफ्स, जेको कंहिं जान खे मारे जान जे जान मार बि बेगुनाह, जेकॾहिं कंहिं मारी आहे त। यूरोप वारा कारे खे माण्हू ई न सम्झंदा आहिनि, पढ़नि वटि माण्हू जे मुक़ाबले में माण्हूअ जी सज़ा क़तल कान्हे। इंसान ज़ात कीड़े माकुड़ वांगुरु हुन वटि चिथबा मरदा आहिनि। इस्लाम आहे जेको इंसान जे रत जी हिफ़ाज़त करे, इस्लाम आहे जो इंसान ज़ात। ऐं वरी इन में मज़हब जो सुवाल कोन्हे, तुंहिंजे मुल्क में कहिड़ो बि गैर मज़हब जो हुजे, तूं मुस्लमान आहे, जेकॾहिं कंहिं अहिड़े गैर मुस्लिम खे मारींदे तोखां एवज़ वरितो वेंदो, साॻियो सिर जो एवज़। हेॾो अदालती बराबरि मुसावात जो कानून। जेके रूस वारा चीन वारा मुसावात जी दावा था कनि, सोशल ऐं कम्यूनिज़म दुनिया खे ॾे, चवनि था असां मुसावात कई आहे, बिल्कुलु ग़लति, बिल्कुलु बकवास। मुसावात कई चवनि उन्हनि, इस्लाम जेका मुसावात कई आहे, तुंहिंजे रत जी हिफ़ाज़त, तुंहिंजे इज़त जी हिफ़ाज़त, तुंहिंजे माल जी हिफ़ाज़त, तुंहिंजे नंग जी हिफ़ाज़त क़ुर करीम कई आहे। मानो क़ुर सां वफ़ादार थियो।